सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारा सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारा महबूब जे यादुन जे महबूब जे यादुन जे दफ्तर सा क्यों ठारा सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारा सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारा मस्जिद में जिते खुतबो सर मस्जिद में जिते खुतबो सरदार होया पढ़ंदा मस्जिद में जिते खुतबो सरदार हुआ पढ़ंदा आसीस वठी उन जे आसीस वठी उन जे मिंबर सा क्यों ठारियूं सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारियूं महबूब जे यादुन जे महबूब जे यादुन जे दफ्तर सा क्यों ठारियूं सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारियूं जंहिं गुंबद खदरा जो संसार दीवानो जंहिं गुंबद खदरा जो संसार दीवानो जो पाण ई जन्नत आ जो पाण ई जन्नत आ उन घर सा क्यों ठारियूं सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारियूं सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारियूं महबूब जे यादुन जे महबूब जे यादुन जे दफ्तर सा क्यों ठारियूं सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारियूं असहाब सुफा वारी शल जाए ॾिसां हर हर असहाब सुफा वारी शल जाए ॾिसां हर हर उन माग मुक़द्दस में उन माग मुक़द्दस अतहर सा क्यों ठारियूं सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारियूं आबोद जबल आशिक मन ठार मोहम्मद जो आबोद जबल आशिक मन ठार मोहम्मद जो ऐ काश उनय जे हर ऐ काश उनय जे हर पत्थर सा क्यों ठारियूं सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारियूं महबूब जे यादुन जे महबूब जे यादुन जे दफ्तर सा क्यों ठारियूं सिकात मदीने जे मंजर सा क्यों ठारियूं रब रियाज़ुल जन्नत जा जलवा बिकरे रब रियाज़ुल जन्नत जा जलवा नसीब करे रब रियाज़ुल जन्नत जा जलवा नसीब करे